वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम सतावन के सुहाण से जेकर वरिसन के जोड़े थी जिन हर पैक में कैश इनामत मौजूद हैं तव्हांजो साथ भी हूंदो। फ़ोन कॉल के ज़रिए नंबर अनाउंस करूं जेको स्क्रीन ते ईंदो हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। जीअं त असां वटि बाबर जमाली साहब मौजूद आहिनि, छो त उन्हनि खां पुछूं था त मूं पहिरियों मां इहा ॻाल्हि उन्हनि खां पुछी हुई त एक्टिंग जे हवाले सां अगरि को ॿी कंहिं ॿोली में पछतो में बि या हिक में ॾियणो हुजे त पोइ कीअं परफॉर्म कंदा? पोइ स्क्रिप्ट असांखे मिलंदो सही त पोइ स्क्रिप्ट यादि करिणो पवंदो। ॿी ॿोली में थोरो आहे ॾुखियो, सही पर स्क्रिप्ट जे मिलंदो त पोइ सही। उहो थी वेंदो इंशा ताला। ॿियो सही मतिलबु चलो इन सां थियो, चलो इंग्लिश ॻाल्हाइण जो माना कॾहिं थियो त मां बि माना हिकिड़ी सुठी इंग्लिश ॻाल्हायां या ईअं ख़ासि तौर ते वरी चवंदा आहिनि इंग्लिश जेको माण्हू खे इम्प्रेस कंदी आहे। नादर साहब ये इस बात पे आप मैं आपके पास आती हूँ, लेकिन तव्हां ॿुधायो मतिलबु जंहिंखे चइबो आहे त कमु हिक ॿिए जो माफ़ूम असां सम्झी वञूं। जीअं फॉरेनर अगरि को तव्हांखे किथे मिले थो, तव्हां खां को पुछे थो सवाल त उनखे मतिलबु असां सम्झाए सघूं था। बाक़ी ईअं फ्रेंकली जीअं माना इंग्लिश ॻाल्हाइण त रवानगी सां उहो आउं बिल्कुलु क्लियर चवां थो त एॾी सुठी इंग्लिश मुंहिंजी न आहे। शौक़ु थियो हा, शौक़ु त ज़ाहिर आहे, शौक़ु त इंग्लिश जो हर के माण्हू खे थिए थो। ॿाहिरि असां वियासीं त इंग्लिश में ई जेको आहे उहो पंहिंजो हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां त कंहिं ॻोठ में को जर्मन पंहिंजो ॿ लेडीज़ आहियूं त हुननि खां पुछूं था, हिननि खां पुछो तव्हां थधो पीअंदो या उहो पंहिंजो कुझु पीअंदो गरम या त हर को माण्हू ॿाराड़ी जो थोरो हिपके पियो हिकिड़ो त फीमेल त उहो जेके लेडीज़ उन चयो तव्हां छॾियो असां था पुछूं त उहो चयूं बोतल खणी कोल्ड ड्रिंक जी कोल्ड ड्रिंक त यस और वरी चांहि जो मग खणी टी त हुननि लेडीज़ चयो त न न न ओके कोल्ड ड्रिंक इट्स वेरी हॉट हियर। हिकिड़ो इशारनि जी ज़बान इंटरनेशनल ज़बान आहे त तव्हां पंहिंजो बाक़ी हाणे ॾिसो इंसान अशरफ मखलूकात ज़रे गला के न के तरीक़े सां त उन्हनि खे ॿुधायो त पहिरियों छा आहे त उन्हनि खां पुछूं त भई तव्हां कोल्ड ड्रिंक पीअंदो या चांहि पसंदि कंदो। हालांकि पढ़ियल लिखियल बि उते हा, पर हू थोरो त उते जेके लेडीज़ हुई उहा बिल्कुलु माना अनपढ़ त हुन वरी उन खां माना अहिड़े तरीक़े सां पुछो सॼो महिमान नवाज़ी में बि कहिड़े तरीक़े सां टेक्निक से तरीक़ा पुछी करे बाबा ही शइ खाओ या ही शइ करे जबरदस्त बेहतरीन। अच्छा सर मैंने सवाल पूछा कि हाँ क्यों? इसकी वजह देखें, ट्रेंड एक लफ्ज़ है, ट्रेंड वो हर सोसाइटी का अलग होता है। फॉर एग्जांपल हैदराबाद शहर में एक नया पुल है। अच्छा, जब वो पहला ब्रिज बना था तो वो नया पुल था। अब जब सेकंड थर्ड बन गया तो लेकिन अभी भी वो नया, ठीक है, अब वो पुराना ट्रेंड है ना। अच्छा, सिटी नाजिम का लफ्ज इस्तेमाल करते हैं। अच्छा, सिटी इंग्लिश का लफ्ज है, नाजिम उर्दू का, सिटी एडमिनिस्ट्रेटर बोल दो या शहरी नाजिम बोल दो, ये एक ट्रेंड है। सुजुकी कंपनी की बहुत सारे व्हीकल्स हैं, लेकिन एक पिकअप है वो सुजुकी के नाम से मशहूर है, सही, ठीक है। अच्छा, सुजुकी तो मेहरान भी है, सुजुकी लियाना भी है, सुजुकी कल्टस भी है। अगर किसी कल्टस कार को कह दे सुजुकी अपनी जरा साइड पे करो तो उसे गुस्सा आ जाएगा। ये तो सुजुकी कंपनी की ना। देखिए, ट्रेंड सेट हो जाता है जिस कंट्री में तो वो चलता रहता है, बहुत टाइम लगता है उसके अंदर। अब ये ट्रेंड सेट है कि जिसकी स्पीकिंग अच्छी है वो बहुत आलिम और फाजिल शख्स है। जिस स्कूल का बच्चा अंग्रेजी बोल रहा है तो बहुत टॉप क्लास स्कूल है, मतलब बेहतरीन। अच्छा, उसकी मैथमेटिक्स अच्छी हो नहीं हो। रेडियो इंग्लिश का लफ्ज है, लेकिन आम यूज में अब रेडियो को हम उर्दू में क्या कहेंगे? आला कौन सा आला कहेंगे? या सिंधी में हम रेडियो के लिए तो रेडियो नहीं, बहुत सारे अल्फाज हैं जिनके यानी कि इंग्लिश इस तरह से सरायत करे। अब बटन को क्या कहते हैं हमें नहीं पता ना। अब प्लेट इस्तेमाल करते हैं, प्लेट तो तश्तरी है, तो वाश बेसन को आफ्ताबा कहते हैं। इस तरीके से यानी कि इंग्लिश टू इंग्लिश ही चल रही है, वो भी हमारा ट्रेंड हो चुका है। तो ये कंसेप्ट हमारी नेशन का गलत है। मैथ बच्चे को अच्छा आता हो, फिजिक्स केमिस्ट्री अच्छा हो या नहीं हो, इंग्लिश अच्छी है तो बहुत अच्छा स्कूल है, बहुत अच्छा, बच्चा भी बड़ा होशियार है। ये सूझबूझ जो है ना एजुकेशन से पेरेंट्स में आनी चाहिए। तो मतलब आपकी जी उसकी एक वजह है ना, इंग्लिश अगर आपकी अच्छी होगी तो आप मैथ्स भी उसमें, केमिस्ट्री भी इंग्लिश में है, फिजिक्स भी इंग्लिश में है, वो सब चीजों में हेल्प करेगा। फिर मैं वही आपसे बताऊंगा, ये बोलने तक या समझने तक? बोलने तक। तो ये असल चीज है लिटरेसी, समझना, रीडिंग एंड राइटिंग।
वो तो बहुत कम है हमारे मुल्क वैसे तो देखिए जबान है, जबान हर किसी को आ जाती है, छोटा सा बच्चा भी देखे पश्तो ब्रावी फारसी बोलने शुरू हो जाए क्योंकि उसको माहौल ऐसा मिलता है। जबान कोई भी सीखने का पहला अल्फाज है, उसके कानों में वो चीज सुनाई जाए, दूसरा स्टेप होता है वो चीज दिखाई जाए, तो इससे बच्चा वो सीखता है, ये लैंग्वेज है। चलो ये हम देख रहे हैं इंग्लिश के इस तरह के वर्ड सुन भी रहे हैं, देख भी रहे हैं, और कुछ बगैर ग्रामेटिकल तोड़ के बोल के हम बोले जा रहे हैं। तो ये चीज जैसे अभी आपने बताया, ये सही है या गलत है? ये सही है। देखें, सही इससे स्पीकिंग तो आई नंबर 1। देखिए एशिया सेकंड लार्जेस्ट स्पीकिंग नेशन पाकिस्तान है, फर्स्ट लार्जेस्ट स्पीकिंग नेशन इंडिया है। चलो बोलना ही आया किसी भी तरीके से, सेकंड लार्जेस्ट स्पीकिंग नेशन तो बना। लिटरेसी पे भी वर्क होगा तो डेवलप होगी। वो हमारे वो एक लतीफ़ा मशहूर है, सिंध से कोई बंदा गया वहाँ यूके गया, वापस आया तो दोस्तों ने बोला कि भाई वो वहाँ की क्या तुम्हें चीज़, मुझे बोला कि वो मुझे हैरत हुई वहाँ छोटे बच्चे इंग्लिश में बात छोटे बच्चे रीचे फकीर भी से इंग्लिश था गलन फकीर इंग्लिश हाणे सर सां वटि ॿार गुल विकिणनि था ऐं ॿार जेके नंढा रूढ़ रस्तनि ते इंग्लिश ॻाल्हाइनि था। मूं हिकिड़े में फ़कीर खे ॾिठो हो, हिकिड़े मज़दूर खे ॾिठो हो असांजे रोड रस्तनि ते बहितरीनु इंग्लिश ॻाल्हाईंदे। मां चाहींदो त बिल्कुलु यकीन आहे 100% चवंदमि जेको ॿार यूनिवर्सिटी लेवल ते उन लेवल ते उहो बि इंग्लिश नथो ॻाल्हाए सघे। उन्हनि खां पुछियो वियो त तव्हांखे चई ही ज़बान आहे, असां इन खे ज़बान सम्झी करे इन ॻाल्हि खे सम्झो आहे। अगर तव्हां ज़बान सम्झी करे इन ॻाल्हि खे सम्झंदो त तव्हां लाइ आसान आहे। अगरि चवंदो ही सब्जेक्ट आहे, ही माना इम्प्रेशन ॾींदी असांखे, माना पंहिंजो धोप ॾेखारिणो आहे, पोइ समझ में कोन ईंदी। एक मिसाल और दूं, सरफराज साहब हमारे कैप्टन पाकिस्तानी क्रिकेट टीम के, अब वो गलती इंजमाम उल हक भी बोलते थे अंग्रेजी, गलतियां तो होती थी ग्रामेटिकल, लेकिन कम से कम इज्जत तो रहती है, इंग्लिश में कम्युनिकेट कर लिया, ट्रांसलेटर तो नहीं आया। वो उन्होंने रटा हुआ है रटे हैं वो बोलने होते हैं ना, थैंक्स गॉड ऑलमाइटी, अल्लाह का शुक्र है, प्लेड वेल और पता नहीं क्या क्या। तो ये चले स्पीकिंग तो कर ले, तर्जुमान की जरूरत तो नहीं पड़ी। हाँ तर्जुमान इस दफा तर्जुमान था एक। क्यों सर बात मैं इस चीज पे कहूँ, चलें ठीक है, दूसरी चाइना है, चाइना को जरूरत पड़ती है इंग्लिश बोलने की, वो क्यों वो अपने ट्रांसलेटर खुद ले जाते हैं कि भाई किसी भी उस मुल्क का वो ट्रांसलेटर वो चाइनीज में ही बोलते हैं, क्योंकि उन्होंने अपनी जबान को ज्यादा तरजीह दी हुई है, इसी वजह से भी वो तरक्की याफ्ता मुल्क है। हम क्यों अपने ट्रांसलेटर चाइनीज पे उस पे इंग्लिश पे जोर दें? हम भी है ना, हमारी जो कौमी जबान है उर्दू को कहा जाता है। हम दूसरे पे इम्प्रेशन डालने के लिए चाहे हमारी इंग्लिश गलत ही क्यों ना हो, हम 2 4 5 अल्फाज बीच में ऐसे ठोसेंगे इंग्लिश के ताकि मानू यो समझे तो यार ये तो बस मेरी बात फिर मैं वही आऊंगी कि क्यों अपने मुल्क में वही एक जबान पे फोकस करते। हुकूमत को चाहिए कि उर्दू में या नेशनल लैंग्वेज किसी भी लैंग्वेज में एजुकेशन सिस्टम को कन्वर्ट करें, ऑफिशियल लैंग्वेज उर्दू को करें, हर जगह एक लैंग्वेज कर लें और उस पर काम करें, उस पर तमाम बुक्स ट्रांसलेट करें, वो मुहैया करें, फिर हम मोहताज अंग्रेजी के नहीं रहेंगे और फिर ज्यादा तरक्की करेंगे। साथ में रीजनल लैंग्वेजेस हैं, सिंधी है, पश्तो है, पंजाबी है, किताब सूबाई सतह पे अलग होनी है, उसको प्रमोट होना चाहिए। जो हमारे मुल्क किसी प्रमोट हो, कितना हम अपना मुल्क तरक्की याफ्ता हो जाएगा, लेकिन हम मजबूर हैं, वो सेकंड लैंग्वेज हमारी प्रेफर हो चुकी है, ये समझ में नहीं आ रहा ये ट्रेंड चला कहाँ से। मैं काफी इस चीज पे हूँ कि ये स्टार्टिंग पॉइंट जो सर सैयद अहमद खान ने करी जब वो ये समझ गए थे, अच्छा, कि अगर इस मुल्क को कौम को तरक्की करनी है तो अंग्रेजी बेहतर करनी पड़ेगी, क्योंकि इसे ऑफिशियल लैंग्वेज डिक्लेयर कर दिया गया था। अच्छा, तब ऑफिशियल लैंग्वेज उस वक्त अलीगढ़ यूनिवर्सिटी इवन के उन्होंने पैरों में घुंघरू बांध के रक्स करके ये मैसेज आवाम को दिया कि अंग्रेजी सीखो और ये ज़रूरी है। और जब इसमें डेवलपमेंट हुई तो आगे बढ़े। इसकी बड़ी मिसाल हमारे इंडिया की सेकंड लैंग्वेज इंग्लिश है, उसने डेवलपमेंट करी। पर मैं एक बात ये कहूंगी कि सर सैयद खान आपने कहा वहाँ से, फिर उनको ये चीज़ क्यों हम अपनी ज़बान को उन्होंने क्यों प्रमोट नहीं किया? वजह यह है कि देखें गवर्नमेंट सतह पर ऑफिशियल लैंग्वेज स्टार्ट में उर्दू डिक्लेयर कर दी जाती है नेशनल लैंग्वेज के साथ साथ, तो ये वक्त नहीं आता। बस हम दुआ करते हैं जो भी स्टूडेंट्स हैं अपनी जो भी सारी फील्ड्स में है वो कामयाब रहे, क्योंकि अब हर चीज़ हमें इंग्लिश में, चले हमारी अभी मजबूरी हो गई है कि पढ़ना कि पढ़ें, लेकिन उस चीज़ को मैं दोबारा वही बात करूँगी, चले आप उस पर तो ग्रिप लें, अपनी वो दूसरी ज़बान तो आप एक चीज़ आप अपने वो कहते हैं ना सब भाई किधरा मुठ में कंदा से तो हथ में कुछ भी न ना ही सजे, तो यही शे हिकड़ी शे के फोकस कयो न असांखे पंहिंजी ज़बान ते कमांड हुजे ही हुजे, लिखण में भी ऐं पढ़ण
पढ़ण में पर उन सां गॾोगॾु असां ॿियूं ज़बानूं सिखूं, को हर्ज कोन्हे, तव्हां इंग्लिश सिखो, तव्हां अरबी सिखो, तव्हां इहो ज़रूरी न आहे त तव्हां चओ त न असां प्रमोट ज़ाहिर आहे सिंधी में वञी तव्हां अफ्रीका में नथा ॻाल्हाए सघो, उते तव्हांखे नेचुरली ज़रूरत पवंदी इंग्लिश जी जेका हिकिड़ी कॉमन लैंग्वेज। सर उहे ईंदा काफ़ी सर मां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ सां कमु कयो हुउमि जॾहिं उते हिकिड़ा जैपनीज़ हुआ, पर तव्हां यकीन कयो उन्हनि जैपनीज़ असांजी सिंधी ॿोली सिखी। मां उन लेडी जो नालो खणंदमि, उहो मीको कावा मोतो मीको नालो उन जो हो, त उन छा कयो उन सां मूंखां डेली सिंधी जा वर्ड सिखंदी ऐं जॾहिं हू रूरल में वेंदी हुई त उहो सिंधी ॻाल्हाईंदी ऐं उन्हनि खे बाक़ाइदा सां चवंदी त मुंहिंजो नालो मीका आहे। उहो हिकु दफ़ा उनखे पकोड़ा साम्हूं रखिया विया त उन चयो हीउ छा आहे, त हुनखे ॿुधायो वियो त हू नेक्स्ट टाइम उनखे डिमांड कई त मूंखे पकोड़ा खारायो। उनखे ॾिसो उहो फील थियो न त मूंखे जेकी हितां जी ॿोली सिखणु घुरिजे। हा शौक़ु सुठी सिंधी ॻाल्हाईंदी। हा बिल्कुलु, माण्हू जो शौक़ु अगरि इन्वॉल्व थी थो वञे त हू जेका ॿिनि ॾींहंनि में आहे उहो हिकिड़े ॾींहं में सिखी, पर सवाल इहो पैदा थियो तव्हांखे शौक़ु इंट्रस्ट हुजे। इंट्रस्ट ॾिसो हुनखे ॿिए मुल्क जी हुनखे इंट्रस्ट हुयो ऐं उहो असांजी सिंधी ॿोली ऐं काफ़ी हद ताईं उहो बिल्कुलु सिखी वई। पर मां हिते वटि हिकिड़ो ब्रेक, पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, इन प्रोग्राम सां तामुन कंदासीं सुरहाण चाहे जेकॾहिं वरिसनि खे जोड़े थी, कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन के सुहाण चाहे जेकॾहिं वरिसनि खे जोड़े थी। हिकिड़ी कॉल मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा बा? यार मकसूदन का मुतमकिन का रहा सेरन तो गला दी अवाके भली का कीअं आहे बा? जी गांव तव्हां जो प्रोग्राम ॾिसी करे सुबह मेरा जी छा चवणु चाहींदो? जी काल का प्रोग्राम लाइव ॾिसी गया। जी 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 कीअं पियो लॻे प्रोग्राम? जी अवां जा मेहमान बि कान बिल्कुलु ॿुधूं था, मेहमान सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं था ॿुधाइनि। अॼु जो टॉपिक कीअं लॻो? जी जी बिल्कुलु ओके वीआईपी आहे। तव्हां जेका ॻाल्हि कई जेका ॿोलियूं सिखियूं वञनि उन्हनि में मुश्किलात का तकलीफ़ न हूंदी अगरि इंसान ॿाहिरि मुल्क में वञे। लाज़िम कोन्हे सिंधी अरबी सिखे ऐं इंग्लिश सिखे, लाज़िम आहे फारसी सिखे, जेका ॿोली जेके अगरि जहिड़े बि मुल्क ईरान वियो या अफगानिस्तान जिते बि वियो, अफ्रीका में वियो, बिल्कुलु इंग्लिश माना इंसान खे का तकलीफ़ न ईंदी। इहे जेके ॿोलियूं आहिनि हर का हूंदी न ॿोली उन्हनि में जिते जहिड़े मुल्क में का रंडेशन न ईंदी। बिल्कुलु साफ़ सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे, वरी वरी महिरबानी। बसि उहो ई चवंदा न जहिड़ी जॻह ते हुजे त उन जी थोरो घणो थो चए माण्हू पाणी और खाइण पीअण जो कुछ चई सके। जी अच्छा, अच्छा मैं आपसे ये ज़रूर पूछना चाहूँगी कि ये जो पूरा एजुकेशन का सिस्टम हमने ओवरऑल व्यू किया, लेकिन आपकी तालीम कहाँ से स्टार्ट हुई और आपने कहाँ से आप बिलोंग करते हैं? क्या सोच के आपने सिर्फ यही इंग्लिश और एजुकेशन पे इस पे फोकस किया? कराची का रहायशी पैदाइशी हूँ मैं, मेरी तालीम कराची की है और इंटर ग्रेजुएशन और उससे आगे सिंध यूनिवर्सिटी की तालीम है मेरी। और इंग्लिश में मैट्रिक तक मैं बहुत ज़्यादा ही कमज़ोर था, तो फिर एहसास हुआ कि अब इंग्लिश सीखनी चाहिए। इंग्लिश सीखते हुए फिर ये ऑब्जर्वेशन करी कि मेरी इंग्लिश कमज़ोर क्यों रह गई। गवर्नमेंट स्कूल से ताल्लुक़ है, तो वो सिस्टम मैंने पकड़ा कि सिस्टम सही नहीं है इंग्लिश एजुकेशन का। तो मैंने फिर अपना इदारा लॉन्च किया 1999 में एसीसी के नाम से, और उसमें इंग्लिश एजुकेशन का प्रोजेक्ट शुरू किया। हैदराबाद तक मूव हुआ। इंटीरियर से इसलिए गया कि इंटीरियर में ज़्यादा ज़रूरत है इस चीज़ की, तो ये वजह बनी। और जब ये 20 साल में इदारा चलाते हुए हो गए मुझे, तो इस 20 साल की स्टडीज़ में मज़ीद चीज़ें समझी मैंने, और समझने के बाद एक नतीजे पे पहुंचा कि हम पूरे मुल्क के, आपको एक मिसाल दूं कि फ्रेंचाइज सिस्टम बहुत चल रहा होता है स्कूलों का। 4 लोग इकट्ठे होते हैं, एक सिस्टम बनाते हैं, फिर उसे फ्रेंचाइज देना शुरू कर देते हैं और बिजनेस चल रहा है अच्छे तरीके से। इसी फ्रेंचाइज से जब हम 4 लोग इकट्ठे हुए एक सिस्टम बना के स्कूलिंग का रन कर रहे हैं, तो मुल्की सतह पे हुकूमत ये काम क्यों नहीं कर सकती कि टॉप एजुकेशनिस्ट को गैदर करके एक प्लेटफॉर्म दें और उनसे कहे कि एक सिलेबस डिज़ाइन करो जिसमें जो कि हमारे माशरे की भी अक्कासी करे, सूबाई सतह पे लैंग्वेजेस की अक्कासी करे, उसमें हमारी तहजीब भी हो, और वो पूरे मुल्क में राइज करके उसको रन करें। स्कूल इंगफर्ट स्कूल्स के नाम से मैं एक स्कूल रन कर रहा हूँ, 20 साल हो गए मुझे।
मैंने स्लोगन जो रखा है वो है इंटाइटलिंग पाकिस्तान इनलिस्टिंग पाकिस्तान इन टॉप 10 एजुकेटेड कंट्रीज ऑफ द वर्ल्ड, कि मैं ले जाना चाहता हूँ टॉप 10 एजुकेटेड कंट्रीज के अंदर। बहुत बड़ी सोच है ना ये, लेकिन इरादे बुलंद बाला होने चाहिए और इस पे मैं काम कर रहा हूँ। जबरदस्त। गवर्नमेंट नहीं कर पा रही, मैं अपने बिहाफ पर एक टीम बनाने के बाद एक सिलेबस डिज़ाइन कर रहा हूँ जिसको मुल्क की सतह पे मैं राइज करना चाहता हूँ। इंग्लिश की स्कूलिंग सतह पे मॉन्टेसरी से लेके 8वीं क्लास तक का इस वक्त किताबों पे काम मैं कर रहा हूँ, ताकि मुल्क की सतह पे राइज करने के बाद इंग्लिश लिटरेसी में भी हम प्रमोट करें अपने मुल्क को, एशियन टाइगर बने। तब्दीली का नारा बहुत अच्छा है, लेकिन ये तब्दीली आगाज एजुकेशन से होगा। सही, एजुकेशन तब्दीली करेगी। बेहतरीन। ये आपने एक सोच रखी कि अपने ही एक कोई ऐसा सिलेबस बनाया जाए, भले इंग्लिश से ही रिलेटेड हो, कुछ भी से रिलेटेड हो, जिसपे पढ़ने में भी आसानी हो, समझने में भी आसानी हो, ताकि हम बाहर के जो हैं सब्जेक्ट्स उनको ज़्यादा फोकस ना करें। ज़बरदस्त, बेहतरीन बेहतरीन। बाबर साहब, काफ़ी सारी ॻाल्हियूं, काफ़ी कुझु तव्हांजी शूटिंग्स ऐं उन हवाले सां, पर मूं ऑफ स्क्रीन तव्हांखे ॻाल्हाईंदे ॿुधो हो त तव्हांखे क्रिकेट जो बि शौक़ु आहे ऐं स्पोर्ट्स जो बि शौक़ु आहे, चर्चो बि हले पियो, छा चवणु चाहींदो? हा बिल्कुलु, क्रिकेट सां मूंखे तमामु घणी दिलचस्पी आहे पंहिंजो। ऐं अॼुकल्ह हले पियो वर्ल्ड कप हले पियो, बिल्कुलु मौसम हले पई क्रिकेट जी। साईं ॻाल्हि कई त मीडिया चौथों पिलर आहे। मीडिया एॾो हाइप क्रिएट करे छॾियो आहे, तव्हां जंहिं चैनल ते वञो, हा अॼु साईं ही थी वेंदो, आज ही धूल चटांदे गए आज। सही सही सही। एक्चुअली स्पोर्ट्स ही करे खेल खे खेल ही सम्झो, उनखे तमामु घणो एॾो पोइ जॾहिं तव्हां खणी वञो था एॾी हाइप ते, ऐं पोइ शाम जो तव्हांखे उहे रिज़ल्ट नथा मिलनि त उहे सभु माण्हू दिलि टुटी थो पए। ऐं ताज़ो हींअर मैच हिकिड़ो थियो आहे, उन में त मूंखे त सम्झ में न पई आई ॻाल्हि त ही मैच पियो थिए या ही सियासत पई थिए। एतिरे क़दर जा माना मुंहिंजी ज़िंदगी में फर्स्ट टाइम बॉडी लैंग्वेज उन्हनि जी रांदीगरनि जी ॾिठी, जेके इंट्रस्टेड ई न हा त असां मैच खटियूं, महज़ इन करे जो उन में सियासत इन्वॉल्व थी। हाणे जे स्पोर्ट्स में सियासत इन्वॉल्व थी त पोइ त स्पोर्ट्स न रहियो। सही। अच्छा, ही व्यूवर्स कीअं हिकदमि सां कमेंट कंदा आहिनि त ही शयुनि में इन्वॉल्व आहे तॾहिं ईअं त नथा कनि, तॾहिं हाणे असां केतिरो परे वेठा आहियूं, टीवी ते ॾिसूं पिया, कीअं ईअं शइ खे हिकदमि सां चई ॾींदा त बाबा ही शयुनि में इन्वॉल्व आहे तॾहिं ही एक्ट ईअं था कनि, ये कीअं ख़बर? बॉडी लैंग्वेज ॿुधाईंदी, तव्हां कोशिशि ई न कंदो। हिकिड़ी शइ तव्हां कैच आहे उहो वठण जी कोशिशि ई न कंदो, या बेदिली सां तव्हां जेको आहे खेॾंदव त नेचुरली तव्हां आउट थींदो। पंहिंजो इहो हिकिड़ी माना हिकिड़ो हिन वर्ल्ड कप जो इहो हिकिड़ो माना इहो चर्चो हले पियो, न सिर्फ़ु असां हिते पिया ॻाल्हायूं, इंटरनेशनली ॿियूं जेके 9 टीमूं आहिनि, 8 टीमूं आहिनि, सभु इहे इन ॻाल्हि ते जेको आहे हिकिड़ो तारीख़ ॾींहुं इन खे चइजे, इन मैच खे हिकिड़ो तारीख़, क्रिकेट जी तारीख़ में हिकिड़ो। अॼु के मैच खे कीअं ॾिसो था? अॼु को मैच त अॼु मुंहिंजे ख्याल में अहिड़ो को इम्पोर्टेंट मुंहिंजे ख्याल में मैच कोन्हे। पंहिंजो अच्छा इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड जो आहे, इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड जो वेरी इम्पोर्टेंट, अॼु असां डिपेंड कयूं था पंहिंजो अॼोके ई मैच जेको आहे असांजो फ्यूचर जेको आहे माना असांजे वर्ल्ड कप जो फ्यूचर, त असां सेमीफाइनल में डिपेंड कंदो। अॼोको मैच तमामु घणो जेको आहे असांखे हू बांग्लादेश सां त खटिणो ई खटिणो आहे, एनी हाउ कीअं बि असांखे वॾे मार्जिन सां उहो खटिणो आहे, पर अगर मगर वारी ॻाल्हि अॼोको मैच। अच्छा, ही जेके व्यूवर्स ॾिसंदड़ हूंदा आहिनि, स्टेडियम में हुजनि या टीवी में हुजनि, ॿिन्हिनि जी कैफियत सेम ही हूंदी आहे, फीलिंग्स दोनों की एक ही होती है। तो अच्छा, काफ़ी माना हिकिड़ो शॉट थियो त काफ़ी माण्हू डिप्रेशन में हार्ट फेल था थी वञनि, इहे सभु कीअं कहिड़ी फीलिंग्स हूंदी आहे? मां पंहिंजे घर में बि पंहिंजे भाइरनि खे, मुंहिंजी फैमिली खे ॾिसंदी आहियां त विहाणनि खे धकड़ंदा आहिनि, टीवियुनि खे धकड़ंदा आहिनि, ई छा टीवी तोड़े छॾींदा आहिनि माण्हू, टीवी तोड़े छॾींदा आहिनि।
ऐं वाकई इन में बने चवंदा इन में आहे माण्हू जो ब्लड प्रेशर बि हाई थियो वञे ऐं पंहिंजो तमामु इन्वॉल्वमेंट तमामु घणी थी वई। अच्छा मतलब तव्हां केतिरे हद ताईं घणो माना शौक़ीन माना जी इंटरेस्टेड जेके व्यूअर्स हूंदा आहिनि शौक़ु रखंदा आहिनि बैटिंग जा इंटरेस्ट ॾिसण जो शौक़ु रखो था या चवंदा आहिनि सुठो मूं क्रिकेट थोरी घणी खेॾी बि आहे, डिस्ट्रिक्ट लेवल ताईं मूं खेॾी आहे। उन खां पोइ आऊं जिथे बि मैच थींदो हो इवन पिंडी ताईं बि आऊं क्रिकेट मैच ॾिसणु वेंदो हुउसि। मुंहिंजी तमामु जेके टेस्ट क्रिकेटर आहिनि उन्हनि सां मुलाक़ात थी आहे। हनीफ मोहम्मद सां मूं मुलाक़ात कई आहे। त पोइ छो क्रिकेट खे तव्हां छॾे ॾिनो? एॾो टैलेंट कोन हो ऐं एॾी फैसिलिटीज़ असांखे कोन हुयूं हिते जो असां हाणे सिर्फ़ माना शौक़ जी हद ताईं हाणे ॾिसण जी हद ताईं कॉमेंट्री करण जो मौक़ो मिले कॉमेंट्री करे वेंदुसि। कॉमेंट्री आऊं करे वेंदुसि। कॉमेंटेटर सां मुंहिंजो थोरो उथण विहण थियो आहे। उमर कुरैशी साहब हूंदो हो, पंहिंजो तमामु सुठो कॉमेंटेटर हो इंग्लिश में। मुनीर हुसैन साहब हूंदो, चिश्ती मुजाहिद साहब हूंदो, इफ्तिखार हुसैन। त अॼुकल्ह जी माना जेकी कॉमेंट्री थिए थी उहे कीअं था ॾिसो उन्हनि खे जेके माना काफ़ी अल्फाज़ बि अहिड़ा यूज़ था कया वञनि हालांकि अहिड़े कॉमेंटर खे अहिड़ी क्रिकेटर लाइ या कहिड़े लाइ यूज़ न करणु घुरिजनि? हा उहे बाज़ौकात कुझु जेके आहिनि अल्फाज़ जेके आहिनि उहे जीअं हींअर रज़ाक हिकिड़ो बयानु ॾिनो त कामरान जेको आहे ॼाणी वाणी कैच छॾियो। ॼाणी वाणी कैच केर ई कोन थो चॻे निकिरी वेंदो आहे। माण्हू कोशिशि कंदो आहे, ट्राए कंदो आहे, पोइ कैच निकिरी बि वेंदो आहे। पर इहो माना अॼुकल्ह जेको आहे टीवी ते इन ते बहस हले पई थी त अब्दुल रज़ाक हिकिड़ो सुठो रांदीगर हो जंहिं इहे कमेंट्स ॾिना त कामरान जेको असांजो सुठो रांदीगर हो अॼुकल्ह कोन्हे, उन ॼाणी वाणी कैच छॾियो। आउं नथो सम्झां त ईअं थींदो हूंदो। पंहिंजो माण्हू 5 कैच करे हिकिड़ो ड्रॉप बि थींदो। क्रिकेट नालो ई जेको आहे बाय चांस आहे, क्रिकेट बाय चांस। त इहो पंहिंजो कमेंटेटर्स रमीज़ राजा आहे असांजो तमामु सुठो जेको आहे उहो कवरेज करे पियो वर्ल्ड कप। नादर साहब ॾांहुं ज़रूरु हलूं त नादर यू आर कम ऑन टोटली इन इंग्लिश लैंग्वेज यू हैव टू प्रेजेंट लेकिन क्रिकेट की तरफ आपका कितना रुझान? शौक है बहुत ज़्यादा, खेलने में भी और देखने में भी। एक कमेंट्स पाकिस्तानी क्रिकेट टीम के लिए ज़रूर करूँगा कि पाकिस्तानी क्रिकेट टीम दुनिया की वो वाहिद क्रिकेट टीम है जो कभी भी और किसी भी टीम से जीतने और हारने की भरपूर सलाहियत रखती है। जीतने की भी और हारने की भी, किसी भी टीम दोनों। जो निगेटिव पॉइंट है अनसर्टेनिटी है बैट्समैन की, प्लेयर्स की अनसर्टेनिटी। कभी बिल्कुल अप जाते हैं तो बिल्कुल कभी डाउन जाते हैं। ये सर्टेनिटी में कन्वर्ट होनी चाहिए। एक रिदम श्योरिटी का नज़र आना चाहिए परफॉर्मेंस के अंदर। और गेम को ज़ाती हद तक मैं अगर वॉच करता हूँ तो विनिंग और लूजिंग पे नहीं, सिर्फ परफॉर्मेंस बेस पे वॉच करता हूँ। पूरी कौम को ये मैसेज ज़रूर दूंगा कि आप परफॉर्मेंस वॉच करें, एंजॉय करें। विनिंग लूजिंग पार्ट ऑफ गेम, सही, इसको सीरियस ना लें। गेम है, गेम होती ही इंजॉयमेंट के लिए है, इंसान इंजॉय करे उस चीज़ को। इस पे मज़ीद बात करेंगे लेकिन मैं एक लूँगी ब्रेक। नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहान चाय जेके वरिस्तनि खे जोड़े थी, काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबुन क्या सुरहान चाहे जेके वरिस्तन के जोड़े थी। अच्छा नाज़र साहब, वेकेशंस पे आप कहीं घूमने गए या कोई ऐसा प्लेस जो आपको पसंद हो जहाँ आप जाना भी चाहते हो या अब तक नहीं गए? टूरिज़्म बहुत सिखाती है इंसान को, बिल्कुल, और मेरा शौक़ भी है और डिफरेंट जगह पे जाना चाहता हूँ और आउट ऑफ कंट्री भी के चीज़ें पॉजिटिव सीख के लाके अपने मुल्क के लिए इम्प्लीमेंटेशन उनकी करवाई जाए। ज़बरदस्त। तो एक कोटेशन है, वंस अ ईयर गो समवेयर यू हैव नेवर बीन देयर। साल में एक दफ़ा ऐसी जगह ज़रूर जाए जहाँ कभी नहीं गए हो। तो एक आउटिंग पिकनिक ये हेल्थ के लिए भी ज़रूरी है और उसको डिफरेंट वेज में फैमिली वाइज, ऑफिशियली, इंस्टीट्यूशनली मैं मैनेज करता रहता हूँ। आउटिंग को लाइक करता हूँ। हालिया अल पाकिस्तान टूर पे होकर आया हूँ और लास्ट ईयर उम्रा कर आया हूँ रमज़ान के अंदर। तो टूरिज्म इज नेसेसरी। ज़बरदस्त, काफ़ी चीज़ें मतलब सीखने को मिलती हैं। सही। अच्छा, बेहतरीन आपकी फेवरेट ऐसी जगह सिंध में जो आप चाहेंगे? मैं सिंध में बेहतरीन जगह तो है जो आबाई शहर है हर शख्स का, सही, ठीक है, और हर शहर हर सुबह बेहतरीन है मेरे लिए। लेकिन मीरपुर ख़ास जहाँ पे मैं इस वक्त वर्क कर रहा हूँ, हालांकि इंटीरियर है और छोटा शहर है। मैं कराची से हैदराबाद आया,
हैप्पी लाइफ गुजारी, मुतमईन था, अच्छा शहर है हैदराबाद। मज़ीद आगे मीरपुर ख़ास गया तो मीरपुर ख़ास बहुत ज़्यादा अच्छा शहर लगा, लेकिन अगर नंबर 1 अगर किसी को करार दूँ तो वो हैदराबाद शहर है, सही, ठंडी हवाओं का शहर। ठंडी हवाओं का शहर। अच्छा, ये आप कह रहे हैं हमें तो हवाएं मिलती नहीं है, लेकिन पहले एक वक्त था वो दरख्तों की वजह से। नहीं, आज भी है ऐसा, लेकिन इसका एक जियोग्राफिकल फैक्टर है जो मैं अगर आप इजाज़त दें तो शेयर कर लूँ। दुनिया का वाहिद मुल्क अफगानिस्तान वो मुल्क है जिसमें सबसे ज़्यादा पहाड़ हैं। वो पहाड़ी सिलसिला बलूचिस्तान से होता हुआ, गडानी से होता हुआ, हॉक्सबे, कराची से होता हुआ, नूरियाबाद से होता हुआ पहाड़ी सिलसिले का अख्तिताम होता है हैदराबाद पे। सही। ये तिलक चाड़ी, भाई खान चाड़ी जितनी शहर के अंदर चढ़ाइयाँ हैं, ये पहाड़ियाँ, ये अख्तिताम है अफगानिस्तान के पहाड़ का। राजस्थान का सहरा जो थर, उमरकोट, मिट्टी से होता हुआ, मीरपुर खास, टंडोलिया, टंडोजाम से होता हुआ इख्तिताम होता है हैदराबाद से। हैदराबाद वो शहर है जो सहराई इलाके का भी एक इख्तिताम है और पहाड़ी इलाके का भी इख्तिताम है, और इस जगह पर सूरज की जो रेस पड़ती है उससे गैर मामूली गर्मी डेवलप होती है। सही। जो हर जगह पर नहीं होती है, और पूरी दुनिया में ऐसे 5 शहर आबाद हैं जहाँ पे सहराई इलाका, पहाड़ी इलाका मिल रहा हो। नंबर 1 थिंग। नंबर 2, थर जो है हमारा, यहाँ पर जो धूप पड़ती है रेगिस्तान पे तो हीट रिफ्लेक्ट होती है, और उस हीट के रिफ्लेक्ट होने से एक नेचुरली हवा नीचे से हजारों फीट ऊपर जाती है। जब ये हवा ऊपर जाती है तो एक वैक्यूम बनता है। तो कराची और बलूचिस्तान से समंदरी हवा इस वैक्यूम की वजह से दौड़ती हुई थर पहुंचती है, रेगिस्तानी इलाके में पहुंचती है और ऊपर जाती है, जिससे आहिस्ता आहिस्ता ये ठंडा होना शुरू होता है इलाका। तो मद्दो जज़र मगरिब के वक्त हाई टाइड, लो टाइड समंदर का होता है, और ये 5 दरिया, दरिया सिंध से होते हुए जो समंदर में जिस जगह पर गिर रहे हैं वहां से रिवर्स में हाई टाइड के बाद मगरिब में हवाएं चलती हैं। तो दरिया सिंध को टकराती हुई मगरिब के बाद जो ठंडी हवाएं चल जाती हैं रात को, अगर दिन की गर्मी को फोकस करें और रात की गर्मी में देखें तो 24 घंटे में सडन रैपिड चेंज जो है क्लाइमेट का, ये हर शहर में नहीं होता जो हैदराबाद में। ये इसका जियोग्राफिकल बाबा जवाहर साहब सिंध से जो केडो रिच आहे, सॼो मिली गिली एंड में जेको असांखे ऐं ख़ासि तौर ते वरी हैदराबाद में इहो फिक्र, पर पोइ बि जेको असां गर्मी जी रड़ियूं कयूं था, असांजी भितूं वरी ख़ासि तौर ते वरी का शइ रखियल हुजे किसी ते उहा बि गर्म थी थी वञे। इसकी वजह ये है कि इसकी वजह तो सिर्फ बात कर रहा हूँ, ग्लोबल वार्मिंग जो है, ग्लोबल वार्मिंग जो है ये उसका इफेक्ट है हैदराबाद में भी और पूरे मुल्क में आ रहा है। फॉरेस्ट जी घटताई बि वण असां कटे सॼासीं, नवां कोन पोखियासीं। सिंध तमामु सुहिणो आहे। महिराण टीवी जी टीम सां गॾु, मुर्तज़ा मजबूर साहब सां गॾु थर वियासीं, बरसाति पई पए, ऐं घणो करे हींअर अगस्त में त अञा वधीक बरसाति थींदी। हाणे मॉनसून शुरू थींदो पंहिंजो, त बरसातूं एतिरियूं नथियूं पवनि, पंजाब में घणी थी पए, सिंध में बरसाति घटि आहे। उन जो कारण इहो ई आहे त असां फॉरेस्ट असांजो ख़तमु थी वियो आहे। समुंड में बि जेके असांजा क़ीमती जेके वण हुआ उहे सभु ख़तमु थी विया। उन जे करे गर्मी वधे पई, ग्लोबल जेको इहो आहे इहे इशू हलनि पिया। त मूं ज़िक्र पे कयो त थर वियासीं, बरसाति पई पए, मोर पिया असांजे अॻियां पिया वञनि। असांजो सुहिणो कैमरामैन वसीम बलोच, उन वरी इहा कवरेज कई उन जी, त उहो असां ॾेखारियोसीं स्क्रीन ते, माण्हुनि खे ॾेखारियोसीं। तमामु घणो जेको आहे पसंदि कयो वियो। उहो जेको टूअर आहे उहो असांखे हिकिड़ो मंदरु हो, क़दीम मंदरु हो, अहिड़ी जाइ ते असांखे महिराण टीवी घुमायो। सही, मां हिकिड़ी कॉल वठी वठां, पोइ तव्हां को खुंबियुनि जो पुछां थी। थर वियो, खुंबियूं खाधो, खुंबियूं कटियो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी खुशायो खैर आहे? बिल्कुलु ठीकु। तव्हां पंहिंजो तारीफ़ कराईंदो? जी, बहादुर खान मलोखाणी, उडेरो लाल विलेज। तव्हांखे भले कर जी, छा चवणु चाहींदो? जी, असांजो मैट्रिक जो सर्टिफिकेट हो, उहो मोहम्मद अली साहब माना ख़राब करे ॾिनो 2014 में। अञा ताईं माना मुंहिंजो मैट्रिक वारो सर्टिफिकेट वापसि न ॾिननि ऐं 3500 रुपया बि वठी छाई आहे हलिया। ओहो, ख़राब छा में कयनि? छा ख़राबी कयनि? मतलब मुराद अली बाबा जो नालो हो, हिते मुराद खान हिननि लिखियो, मोहम्मद मुराद खान। अच्छा, तव्हांजे वालिद साहब जे नाले में मतलब उन्हनि खां मिस्टेक थी वई? जी जी, उन हिते आऊं वरी डोमिसाइल PRC ठाहे अप्लाई कयमि आर्मी में, उते बि भर्ती थियसि। वरी उन्हनि चयो तूं नकुल सर्टिफिकेट खणी आई, उतां बि कढनि। हाणे माना मुंहिंजो ज़िंदगी ख़राब थी वियो हलियो। सही, बिल्कुलु। त पोइ तव्हां बोर्ड ऑफिस विया? तव्हां बोर्ड ऑफिस में वञी? जी, उते वियासीं। उन्हनि चयो मोहम्मद अली शाह तव्हांजो कारण माना इहो
ख़राबु कयो आहे सर्टिफिकेट उन सां वधीक ॻाल्हायो। मोहम्मद अली छा मतिलबु अच्छा तव्हांजो सेंटर या जे स्कूल सां तव्हां उन्हनि खे वञी चवनि पंहिंजे प्रिंसिपल्स खे वग़ैरह त उहो तव्हांजी रहनुमाई कनि क्योंकि तव्हां उन्हनि जा स्टूडेंट्स तव्हांजो स्कूल उॾेरोलाल में आहे? जी हा उॾेरोलाल में आहे स्कूल आहे प्रिंसिपल बि इहो मोहम्मद अली शाह ई आहे उहो पैसा अञा 20,000 ॿिया पियो घुरे साईं। सही पोइ तव्हां 5 जो सर्टिफिकेट हूंदो न तव्हांजो या रिज़ल्ट कार्ड वग़ैरह पहिरों वारा? जी जी उहो सभु सही आहे सभु क्लियर आहे हाणे मैट्रिक वारो असुल साईं सर्टिफिकेट असांखे ॾे ई कोन्हे। मतिलबु तव्हां चओ था त तव्हांजी जेकी बोर्ड बि आहे उहा बि रहनुमाई नथी करे? जी हा मोहम्मद अली शाह साहब तव्हांजो आवाज़ ॿुधंदा हूंदा ऐं असांजे मेहरान टीवी तवसुल सां उन्हनि चयो ऐं उॾेरोलाल में जेको असांजो जेको नुमाइंदो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर जेको आहे उॾेरोलाल में तव्हां उन्हनि सां वञी मिलो ज़रूरु तव्हांजो इहो मसइलो हल कढी ॾींदा तव्हांजी। वॾी वॾी महिरबानी वॾी वॾी महिरबानी। जी बाबर साहब तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे पंहिंजो इहो शाह साहब खे खपे त अदे जी रहनुमाई करे उनजी मदद करे इहो पंहिंजो हिकिड़े ज़िंदगी जो सवाल आहे। नंढड़ी ॻाल्हि आहे केॾो इशू ॿार जी तालीम ॾिसो रुकी वई आहे कंहिं वॾे नौकिरी लाइ या ॿिए कंहिं कॉलेज लाइ आर्मी में वियो हुनजी जॉब ख़तम थी वई आहे त साईं खे खपे त मदद करे हिनजी जेतिरो थी सघे हिन भाउ जी असांजे जी मदद करे। सर खुंबियुनि जो मूंखे ॿुधायो खुंबियूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि ऐं फ्राई खाइणु पसंदि कंदी आहियां तव्हांजे लाइ कीअं वणंदियूं? खुंबियूं असां खोड़ सारियूं वरितियूं उन में खाको बि असां हिकिड़ो मेहरान टीवी जे लाइ उहो कयोसीं प्रोग्राम हो पंहिंजो माना राइटर ऐं डायरेक्टर जिथे बि हुजे का शइ नज़र अचे उन्ही खे लिखे बग़ैर या परफॉर्म करे बग़ैर रही नथा सघनि। माना खुंबियुनि खे बि तव्हां ॾिसो खुंबियुनि ते बि तव्हां हिकिड़ी सुठी ख़ूबसूरत शइ लिखी। हा बिल्कुलु इहो ज़बरदस्त अच्छा कहिड़े बिहाव ते छा हुयो उन ते खाके ते? इहो पंहिंजो नंढड़ा ॿार खुंबियूं खयों बीठा रोड सां पंहिंजो त वरी असांजे डायरेक्टर साहब खे ज़हन में आयो त भई इहो खुंबियूं त जेके आहिनि इन ते कुझु न कुझु थिए पोइ उन ते खाको लिखियोसीं उहो तमामु सुठो पसंदि कयो वियो मुर्तज़ा मजबूर साहब जी डायरेक्शन में उहो प्रोग्राम इत्तफ़ाक़ सां हाणे ज़बरदस्त पोइ असांजे कॾहिं असांजे डायरेक्टर साहब ईंदा त उनको ज़रूरु पुछंदासीं त इहे एतिरा क्रिएटिव आइडियाज़ तव्हांखे अचनि किथां था ऐं इहे ॾिसो इहे ई क्रिएटिव माण्हू हर शइ खे ॾिसी करे क्रिएटिविटी करनि। अनक़रीब तयारी आहे असांजी वरी थर वञूं पिया हिकिड़ी टेलीफिल्म करण जे लाइ मुर्तज़ा मजबूर साहब उन जी माना टीम जी कमांड कंदो। उम्मीद आहे त खुंबियूं खोड़ सारी दुआ कयो बरसात पए त पोइ पंहिंजो खुंबियूं खोड़ा इंशाल्लाह। जबरदस्त बेहतरीन ये ही असांजी कुदरती नेचुरली शयूं आहिनि। आपने कभी ट्राई की है ये चीज? जी मैं मशरूम जिसे हम कहते हैं। जी खाने का इत्तेफाक हुआ और कुकिंग पे डिपेंड करता है यानी कि पल्ला मछली है हर कोई उस टेस्ट वे में नहीं बना सकता पल्लो मछली यहाँ पे बनाते हैं तो वो कुकिंग पे और एक अच्छी प्रोडक्ट है अच्छी बनी हुई तो बहुत अच्छी लगती है खाई है मैंने। अच्छा मतलब आप खाने के कितने ज्यादा शौकीन है? हर कोई होता है अगर टेस्टी बनाओ तो सबको अच्छा लगता है। सही जबरदस्त। मैं जरा ये कॉल के हवाले से बात करना चाहूँगा कि भाई परेशान थे इसके हवाले से एक जुमला सिंसेरिटी विद प्रोफेशन दुनिया के हमारे मुल्क के जितने प्रोफेशंस हैं उसमें जो उस सीट पे बैठा हुआ है वो ये बात समझ जाए सिंसेरिटी विद प्रोफेशन तो हमारी आवाम को तकलीफ नहीं होगी इस तरह सही अपने हर प्रोफेशन। नंबर 2 पूरी कौम को मैसेज दूंगा इस वक्त में ये कि सवाल किया जाता है आपकी हॉबी क्या है मशगला क्या है तो मेरे रब के हुक्म के मुताबिक भी अफजलुल अशगाल खिदमतुन नास सही ये आपका मैसेज है। अव्वलीन जो मशगला है अवाम की खिदमत करना है अगर ये मशगला बना ले तो ऐसे लोगों को परेशानी नहीं होगी। बिल्कुल बहुत अच्छा लगा। टाइम बिल्कुल हमारे प्रोग्राम का ख़त्म हो चुका है। तव्हां ॿिन्हिनि महिमाननि जी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं तव्हां सुरहाण चांहि जा महिमान बि थियो उनजे ताबन सां तव्हां असांजे प्रोग्राम में आयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी पर इंशाल्लाह ॾिसो इहा ई ज़िंदगी आहे जीअं चवंदा आहिनि एजुकेशन मूवमेंट टू डार्क टू लाइट असांखे तालीमी जेके अंधेरनि खां रोशनी ते खणी वेंदी आहे त तालीम खे पंहिंजो फोकस बनायो ऐं पंहिंजे शोबे सां हमेशह सिंसियर ऐं सचा थियो ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो सुरहाण चाहे जेके नवे रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं त जल्दी कंदा वेझो के दुकान ते सुरहाण चाहे वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा तेसिताईं पंहिंजी होस्ट खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।